अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं यानी हसन अब्बासी आहियां। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे प्यासी धरती रमंदा बादल। नाविल मुसनिफ़ सिराज, क़िस्त ॿी। भल भलां जो त को छे हुई कोन्हे, पर हेल झोक शरीफ़ जो मेड़ो वाह जो लॻो। माण्हू ईअं अची ॻाहट थिया हुआ ॼण त वरी अलाए छा इनायत जे चावट ते अचणु थिए या न। समूरी सिंध उथली पई हुई। माण्हू थे चयो त भिट जो मेड़ो बि माण्हुनि खां विसरी वेंदो। कनि त ईअं थे चयो त अंग्रेज़नि पंहिंजे फतेह जे ख़ुशीअ में कामोरनि खे अखियाई हुई त हिन मेड़ो अहिड़ो लॻे जो हीउ साल कंहिंखां बि न विसरे। कनि वरी ईअं थे चयो त माण्हुनि खे पक हुई त हाणे जो जंग ख़तमु थी आहे त अंग्रेज़नि जा ॾींहं बि अची पूरा थिया हुआ ऐं आज़ादी इजो त आई। आज़ादीअ जो ओसीड़ो कंदे कंदे माण्हुनि जा नेण थकिजी पिया हुआ ऐं हिननि रुॻो आज़ादीअ जे आसिरे ते ई छेज विझण ते घुरिया। आज़ादी छा आणींदी उन जो उन कंहिंखे बि कोन हो। 36 में जॾहिं सिंध बम्बईअ खां जुदा थी हुई तॾहिं बि माण्हुनि सिंध जे आज़ादीअ ते ख़ुशियूं मल्हायूं हुयूं। अलाए छो माण्हुनि खे आज़ादी ऐं छुटकारे जहिड़ा लफ़्ज़ ॿुधण सां ई ख़ुशी थियणु लॻंदी हुई। शायदि उन्हनि लफ़्ज़नि में ई का अहिड़ी ॻाल्हि हुई जंहिं माण्हुनि जे अहसास जे कंहिं अहिड़ी तंद खे छेड़े ते छॾियो जंहिंमां ख़ुशीअ जा सुर संगीत निकिरण ते लॻा। 36 खां पोइ बि सिंध जे ॿारनि खे को फ़ाइदो ख़ैर को पहुतो हो। वॾनि वॾनि शहरी माण्हुनि जेके ख़्वाब खे ॾेखारिया हुआ से साबिया कॾहिं थींदा सो खां कंहिं बि कोन पुछियो। हेल बि माण्हुनि रुॻो उहा ॻाल्हि ते कई त अंग्रेज़ वेंदो त समूरियूं बेइंसाफ़ियूं ख़तमु थी वेंदियूं। पंहिंजा राज भाग हूंदा, पंहिंजा फ़ैसिला माण्हू पाण कंदा। कामोरे करे हींअर अंग्रेज़नि जे इशारे ते जेके ज़ुल्म थे कया से ख़तमु थी वेंदा। पुलिस जो माण्हुनि खे 110 में हरू भरू थे ॿधो सो आज़ादीअ खां पोइ खेनि मजाल ई कान थींदी। वॾी ॻाल्हि त हर माण्हूअ खे पंहिंजो ॿनीअ टुकुर हूंदो, पंहिंजो साफ़ सुथिरो घड़ो हूंदो, स्कूल ऐं इस्पतालूं संदन दर ते हूंदियूं, इंसाफ़ ई इंसाफ़ जो दौरु हूंदो। मजाल आहे वॾेरे जी जो कंहिं हारीअ नारीअ खे बेदख़ल करे या हिन जे नंगनि में अखि विझे। अध बटईअ खां वधीक वॾेरे खे कुझु बि न मिलंदो। ॿिज ऐं ढलूं बि वॾेरे जे खंधे थींदियूं। हटवाणियुनि ऐं सेठुनि कर्ज़नि में गिरवीअ जे नाले ते ज़मीन जा जेके खाता फेराए छॾिया हुआ से ज़मीनूं बि असुलु मालिकनि खे मोटी मिलंदियूं। जेतिरा हुआ वात ओतिरियूं हुयूं ॻाल्हियूं। मेड़नि मलाखड़नि में नंढा नेटा जवान तूताड़ा ऐं बूंबो खणियो अजब जहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा वठंदा हुआ। अंग्रेज़ हीअं, अंग्रेज़ हूअं, आज़ादी असांजो हक़ आहे, सूराज वठी रहंदासूं। अलाए जे किथां जी ॻाल्हि किथे वञी कढंदा हुआ। वॾी ॻाल्हि त नंढियूं नेटियूं ज़ाइफ़ूं बि उन्हनि सां गॾु हूंदियूं हुयूं। से वरी मायुनि ऐं ज़ाइफ़ाउनि जे विच में वेही आज़ादीअ जी बरकतुनि बाबति अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदियूं हुयूं जो पोड़ियूं पकियूं बि चवंदियूं हुयूं मोह खॾसि अंग्रेज़ जे अहिड़ा कीस करियो वेठो आहे त पोइ दस्तगीर कढेसि। मेड़े में हूअं त तरह तरह जे टोलनि जा दुकान, तमाशनि जूं लांडियूं, चौडोल ऐं चकरा लॻियल हुआ, पर हेल हिकिड़ी लांडी ॿराड़ीअ जे माण्हुनि जे लाइ ख़ासि दिलचस्पीअ जो बाहिस हुई। सा हुई हारी हक़दार वारनि जी। उन लांडीअ में हिकिड़ी वॾी मेज़ ते किताबड़ा ढिग थिया पिया हुआ जेके हिकिड़े जवान मुड़ुस मुफ़्त पे विराया। हिकिड़े करोड़ माण्हूअ तूतारे सां माण्हुनि खे ज़मींदारनि जे ज़ुल्म जी ऐं वॾेरनि जी हुड़ायुनि जूं अहिड़ियूं अहिड़ियूं थे ॻाल्हियूं ॿुधायूं जो माण्हुनि खे ॾंदे आङिरियूं थिया आहियूं। जीअं पोइ तीअं उन लांडीअ अॻियां माण्हू ॻाहट थींदा थी विया। हिन मरा जेकी कुझु चयो थिए सो हिननि मां केतिरनि नस पस ईअं थींदो रहियो हुयो। हिननि मां केतिरनि सां नस पस ईअं थींदो रहियो हो, पर हिननि कॾहिं बि उहो कोन सोचियो त को ख़ुदा जो बंदो अहिड़ो बि हूंदो जेको उन्हनि हुड़ायुनि जी ईअं पधरे पट बीही उपटार कंदो। हू त दिलि जो सूर दिलि में करे दरगुज़र पिया ॾींहं घारींदा हुआ। सभ खां वॾी ॻाल्हि उहा आई जो हिन माण्हूअ ते चयो त जेकॾहिं हारी नारी ऐं पोरियत पाण में ॿधी कनि त वॾेरनि जूं उहे हुड़ियायूं ख़तमु थी थे सघियूं। हद दख़लियूं ऐं बेदख़लियूं बि बंदि थी थे सघियूं। छेड़ूं ऐं वंगारूं बि ख़तमु थी थे सघियूं। हारी जेकी उपाइनि था उन्हनि ते हक़ ई हारियुनि जो आहे। जेको उपाए सो खाए। अॼु जो हारी भटईअ ते समूरा हिसापतियूं ॾेई पोतलो छंडे थो थिए। सो जे हारी पाण में एको कनि त भटईअ में इंसाफ़ थींदो। ॿिज ऐं ढल बि ज़मींदार ते, कमदार ऐं मुले जी वटि बि ज़मींदार ते। हारी हुकुमा हुकुमी पंहिंजो अधु खणी वेंदो
ऐं पंहिंजे ॿचनि लाइ 4 दाणा अन्न जा बचाए बि सघंदो। जे हारी पाण में ॿधी कनि त जन ज़मीनुनि मां हिननि जे अबनि ॾाॾनि सोन पाए वॾेरनि जे हवेलियुनि ऐं कोटनि अॾण जो सामान कयो हो ऐं अॼु बि पंहिंजो रतु सतु ॾेई लुंडियूं लताड़े खरारनि जा खरारा आणे ते वॾेरनि जे खरनि ऐं गुंदियुनि में गॾु कयऊं से ज़मीनूं ई लाशक संदन मिल्क बणिजी वेंदियूं। नूरल बि पंहिंजे जेॾनि संगतियुनि सां मेड़ो घुमण आयो। सॻियुनि जे दुकान तां भेण लाइ सॻियुनि जो जोड़ो ख़रीद करे हू बि अची उन हारी हक़दार वारनि जी लांडीअ अॻियां बीठो। हिन हमराह जूं ॻाल्हियूं ॿुधी हू उते ई ॼमी वियो। बिली हिन हमराह चयो त सच थिए, पर इहो निज़ाम को बदिलजी बि सघे थो। उन जी हिन खे पक ई कान थिए थी। उन पक न हूंदे बि हिन जे दिलि में उहा ॻाल्हि ॼण त पथर ते लीक बणिजी वई त वॾेरा सॼी ॼमार कख छिने ॿीणियूं बि कोन था कनि, तॾहिं बि पराए माल ते टोपी निराण ते बटईअ वक़्त ते ईअं अची वेंदा आहिनि ॼण त समूरे अन ते हक़ु रुॻो हिननि जो ई आहे। हारी त हरू भरू नक जी ॾाढाई करे पिया पंहिंजो हिसो घुरनि। टके जा कमदार ऐं कारावा हारियुनि ते हुकुम ईअं था हलाइनि ॼण त हारी नारी हिननि जा ज़र ख़रीद बाना ऐं ग़ुलाम आहिनि। पूरियो कंदे हिननि जा कंध कुॿा थियो वञनि। तॾहिं बि आकड़ हिननि ते वॾेरो उहो ई भले वट ते सवारी करे बोसकीअ जा वॻा पहिरे सोना बटण पाए उताकुनि ते कंजरियूं नचाए 7 रछियूं खाए 4 शादियूं करे 20 सुरेतियूं रखे शिकार शौक़ करे रिछनि ते कुतनि जूं बछूं कराए। आख़िर छो? पोरियो कनि हिकिड़ा खाइनि पहिरीं ॿिया। लुंडियूं लताड़ीनि ढिंगर जहिड़ी हयाती घारे पोरियो करे सो सदाई सूरनि में बवेला रुखी ज्वर जी मानी बि न खाई सघनि। पंहिंजनि सननि बचनि ऐं नंगनि खे साल में हिकिड़ो वॻो बि न ॾेई सघे। बीमारी थिए त दवा दारूअ लाइ पाई बि न हुजेसि। न्याणी उथारे या पुट परणाए त अहिड़ो कर्ज़ी थिए जो उहो कर्ज़ु संदसि पोटा पड़पोटा बि लाहे न सघनि। ईअं सॼी उमिरि बाथूं खाईंदे अज़ाब जी ज़िंदगी गुज़ारींदो रहे। आख़िर छो? उन छो हिन खे मुझाए विधो ऐं हू वरी हारी हक़दार वारे हमराह जी ॻाल्हि कन ॾेई ॿुधण लॻो, जेको चई रहियो हो, अवां मां घणनि खे ख़बर आहे त हीउ मेड़ो छो थो लॻे। हीउ मेड़ो उन हस्तीअ मथां थो लॻे जंहिंखे शाह इनायत शहीद था सॼूं। पर उहा बि का ख़बर अथव त हिन खे कंहिं शहीद कयो? छो शहीद कयो? हिन खे शहीद हिन हद जे वॾेरनि करायो ऐं हिन खे उन करे शहीद कयाऊं जो हिन ते चयो त ज़मीन ख़ुदा जी आहे, उन ते हक़ उन जो आहे जेको उन खे खेड़े। हिन ॾींहुं पटन में जेके ज़मीनूं गैराबाद पयूं हुयूं तन खे हुन जे मुरीदनि ऐं फ़क़ीरनि आबाद करणु शुरू कयो। जेकी ते उपायूं सो पाण में विराए विरछे ते खयाऊं। हिननि खां हिसे पती छिकण वारो को बि न हो। ज़मीनूं बि हिननि जूं, पोरियो बि हिननि जो, त उपत बि सॼे जी सॼी हिननि जी। हद जे वॾेरनि ज़मीनुनि खे जो आबाद थींदे ॾिठो तन खे उहा ॻाल्हि ॾाढी ॾुखी लॻी त ही हरहारी जंहिंजे बदन ते सॼो कपिड़ो बि न हूंदो हो से ईअं समूरी उपत खणियो ते विया। सो पाण में ॿधी करे मेड़ खणी वक़्त जे हाकिम वटि दाही थी विया त जेकॾहिं शाह इनायत खे हितां न उथारियो वियो त संदन हरहारी बि संदन ज़मीनूं छॾे अची हिननि ज़मीनुनि खे आबाद कंदा, या वरी उहा घुर कंदा त हू जेको पोरियो करे अन उपाइनि था उन ते समूरे जो समूरो हक़ हिननि जो आहे। कल हुननि जे अधो गाबरी साहिबी हुई। मियां यार मोहम्मद वॾेरनि जे चवण ते फ़क़ीरनि ते वॾो लश्कर चाढ़े मोकिलियो। शाह इनायत जा फ़क़ीर ऐं पोरियत जन पंहिंजे पघर जे पोरे सां उन्हनि ज़मीनुनि खे आबाद कयो हुयो, झंग वढिया हुआ, कीड़ियूं ॾेई सिधो कयो, पंहिंजे रत जो ॿेजो ॾेई अन उपायो, से ही लश्कर ॾिसी शाह इनायत वटि दाही थी आया। शाह इनायत खेनि रुॻो हिकिड़ो गुफ़्तो चयो, हीअ मिटी असांजी माउ जी जल आहे। उन तां सिर वियो त घोरियो। लांडीअ अॻियां मेड़ाको थियल माण्हुनि ते माठ छांइजी वई। जेकॾहिं कंहिं भुण भुड़ बि थिए कई त पासे में बीठल कंहिं हमराह ठूठ हणी हुनखे चुप कराए थे छॾी। माण्हुनि खे ॼण त कंहिं उॼा ते अहसास हेठि खां उमेद जागी पई त शल शाह शहीद वरी जेरो थी पवंदो ऐं हू संदसि फ़क़ीर बणिजी उन्हनि लश्करनि सां दूबदू मुक़ाबिलो कंदा। कने नौजवाननि बिना कंहिं इरादे जे पंहिंजे शहपरनि ते हथ पिए लाथा ऐं सदन बदन ॼण सीटजंदा पिए विया। पोइ ख़बर अथव त छा थियो? वॾी जंग लॻी ऐं पोइ लश्करी ईअं थिए भॻा ॼण त जिन्हनि भूतनि ते नज़र पई वञनि।
हिकिड़ा किरंदा विया, ॿिया उन्हनि खे लताड़ींदा उरांगींदा भॼण जी वाट भुलिजी विया ऐं ईअं पोरिए जी ताक़त ॾाढ ऐं ज़ुल्म जी ताक़त ते फतह पाए वरिती। माण्हुनि खां थधो साहु निकिरी वियो, जेको हो ॼण त ॻच वक़्त खां रोकियो बीठा हुआ। हल्की मुर्क चपड़नि ते खिवण लॻी, अखियुनि में अजीब रोशनी ओतिजी आई, पर हिननि जा कन अञा कुझु ॿुधण लाइ आता हुआ ऐं हमरा खंगकार करे चई रहियो हो। शाह शहीद जी फतह सारी सिंध में उथल पुथल मचाए ॾिनी। जिते ज़मीनूं गैराबाद पियल हुयूं उते नित नवां कबीला लॾे अचण लॻा, आबादी करे वंडे विरछे खाइण जे उसूल ते खेती सरसेती करण लॻा। कन कन हंधनि ते ईअं बि थियो जो जागीरदारनि ऐं ज़मींदारनि खे हारियुनि बनी करण ई नथे ॾिनी। चए ज़मीन अलाह जी आहे, पोरियो असांजो, अव्हांजो छा, जेको उपाए सो खाए। उहो अहिड़ो नओं उसूल हो जो चौधारी चौॿोल थी वियो। वॾेरा ऐं जागीरदार कलोड़नि वटि विया ऐं नेठि दहलीअ ताईं मुग़लनि वटि दाहीं थी विया। कलोड़नि ऐं मुग़लनि जो गॾियल लश्कर वरी झोक ते काहे आयो। उहो लश्कर एतिरो वॾो हो ऐं शाह शहीद जा फ़क़ीर एतिरा थोरा जो सिधी वेढ़ांद में संदनि खटणु ॾाढो ॾुखियो हो। सो हिननि मुग़ल लश्करनि ते राताहनि जो अहिड़ो सिलसिलो शुरू कयो जो हिननि खे उहा बि ख़बर न थिए पई त हमिलो कंहिं कयो, केॾी महिल कयो ऐं कहिड़े तरफ़ खां कयो। सभई मुग़ल सिपाही पंहिंजे ई पाछे खां ॾकण लॻा। फ़क़ीरनि जा सिर तरीअ ते हुआ ऐं मुग़लनि जूं तरियूं सिरनि ते। पोइ हिकिड़ी रातो राति फ़क़ीरनि मुग़लनि जे सॼी छावणीअ खे चौधारी सुकल ढिंगरनि जो लोड़ो ॾेई छॾियो। जॾहिं सॼो लोड़ो अॾिजी वियो तॾहिं फ़क़ीरनि ख़ासि ठहियल लूंघनि वटि कुहाड़ियूं ऐं तरारियूं खणी वेही रहिया। हिकिड़े फ़क़ीर मुक़ररु वक़्त ते उमाड़ी ॿारे ढिंगरनि खे बाहि ॾियणु शुरू कई। जॾहिं उमाड़ीअ वारे फ़क़ीर चकर पूरो कयो तॾहिं समूरी छावणी बाहि जे आड़ा जे विच में हुई। मुग़ल लश्करी ॿिनि बाहियुनि जे विच में अची फाथा। जे नथा भॼनि त सड़ी था मरनि, जे लूंघनि ॾांहुं ते भॻा त फ़क़ीरनि जे कुहाड़ियुनि जो भख थिए थिया। नेठि आजिज़ थी आण मञाऊं ऐं उन शर्त ते हू वरी शाह शहीद जे फ़क़ीरनि खे न छेड़ींदा ऐं मुग़ल नाज़िम ऐं कलोड़ा उन्हनि ज़मीनुनि जो पको परवानो फ़क़ीरनि खे लिखाए ॾींदा। फ़क़ीरनि हिननि जी जान बख़्शी ऐं खेनि लूंघनि मां लूह पाए भॼी निकिरण जी इजाज़त ॾिनी। माण्हुनि जे वात मां वरी बि शूकारा निकिरी विया। अबो सदके शाह शहीद था, ॿेली मुड़ुस त उहे। माण्हुनि अहिड़े हेज मां थिए उहे नारा हया ॼण त पाण हुन इहा वेढ़ांद में शामिल हुआ। हमरा वरी खंगकार कई ऐं माण्हुनि में माठ थी वई। पर पोइ मुग़लनि कलोड़नि ऐं वॾेरनि हिकिड़ी खेॾ रिथी वरिती। पहिरीं ठटे वञी मुलनि मौलवियुनि खां फ़तवा लिखाए वरिताऊं त शाह शहीद काफ़र हो ऐं जेको हारी नारी झोक वारियुनि ज़मीनुनि ते पोरियो कंदो सो बि काफ़र थी मरंदो। जेको हारी जागीरदारनि ऐं ज़मींदारनि खे भटईअ खां सवाइ चौथो उशर मुग़लनि जी ॾहीं पती ऐं ॿियूं वाजिबात न ॾींदो सो बि काफ़र ऐं वाजिबुल क़त्ल थींदो। जॾहिं उहे फ़तवाऊं हथ में आयनि तॾहिं बि हिननि खे उहा हिमत न थी जो शाह शहीद सां वरी को सिधो मलहालो मचाइनि। सो वटसि क़ुरान ॿेड़ खणी विया ऐं खेसि ठाह करण लाइ ठटे हलण जी दावत ॾिनऊं। फ़क़ीरनि शाह शहीद खे घणियूं ई आज़ियूं न्याज़ियूं कयूं त ठटे न वञे, पर शाह शहीद जहिड़ी हस्ती क़ुरान ॿेड़ कीअं मोटाए, क़ुरान खे इज़त कीअं न ॾिए। सो ठटे संभरी हलियो। ठटे में जंहिं ओताक में महिमान करे रखियाऊंसि उन ते रातो वाह लश्करनि खां हमिलो कराए खेसि गिरफ़्तार कराए सुबुह जो ठटे जे अमीर अॻियां पेश कयऊं। उते अमीर सां शाह शहीद जेके सवाल जवाब कया से तारीख़ में सोननि अखरनि में लिखिया पिया आहिनि। पोइ ठगी दोखे ऐं दोलाब सां मुलनि जे फ़तवाउनि जे आधार ते हिन सदा मलूक मुर्शिद खे शहीद करे छॾियऊं। मजमूए जे माण्हुनि मां ओचितो दर्द जी दाह निकिरी वई। हिननि भायो ॼण त हिननि जो बिना को पंहिंजो कुंदर कुसिजी वियो। कन खां त ज़ाहिर ज़हूर ओछगानूं निकिरी वयूं। जेके माठ हुआ तन बि पंहिंजे अखियुनि में मिर्च पवंदा महसूसु कया। संदन अखियूं माठ हुयूं पर संदन दिलियुनि में वढ पवंदा थी विया। अञा माण्हू पंहिंजे लुड़कनि खे परचाइण में पूरा हुआ त ओचितो पुलिस जो अटालो हटो परे हटो भरे कंदो माण्हुनि में धूके आयो ऐं सूबेदार सां गॾु हिकिड़ो मौलवी ऐं रइस गौराम ख़ान जो कमदार
नबन पंहिंजे 3 शोधनि सां माण्हुनि जे मेड़ खे चीरींदा अची तकरीर कंदड़ हमराह अॻियां बीही रहिया। सूबेदार मेज़ ते रखियल किताब ॾांहुं उथलण पुथलण लॻो। माण्हुनि में माठ थी वई। पुलिस खे लांडीअ ॾांहुं वधंदो ॾिसी आस पास जे हटनि ऐं लांडी अॻियां बीठल तमाशबीन में तकड़ा तकड़ा लड़ंदा आया। ओचितो कमदार नबन सां गॾु आयल शोधन मां हिकिड़े तकरीर कंदड़ हमराह खे खणी ॿिथड़ खां झलियो ऐं खेसि धूंधाड़ींदे चयाईं, मास्तर हीउ मौलवी थो चवे त तूं काफ़र आहीं ऐं असांजे रईस खे घटि वधि थो ॻाल्हाईं। मास्तर पंहिंजी ॻिची छॾाइण जी कोशिशि कंदे चयो, मूं कंहिंखे बि घटि वधि कोन्हे ॻाल्हायो। सूबेदार साहिबु ॾिसो त तव्हांजे साम्हूं ई हमराह मूंसां हथ खौंस थो करे, हिनखे सम्झायो। सूबेदार का घड़ी मास्तर जी हिरासियल अखियुनि में निहारियो ऐं पोइ हिन पंहिंजे गोॾनि सां मेज़ खे थेलो ॾिनो। मेज़ किताबनि सूधी ऊंधी थी पई। मेज़ जे पुठियां कुर्सीअ ते वेठल जवान मुड़ुस खे ॼण त एतबार न आयो ऐं हिन जे वात मां निकिरी वियो, हीअ कहिड़ी शराफ़त आहे। हुन जा उहे लफ़्ज़ सूबेदार खे ॼण टांडो थी लॻा। हिन हिकिड़ी उबती चमाट नौजवान खे वहाए कढी। रिढ जा पुट असांखे अशराफ़त जा वेण थो ॾी। हिकिड़ो त माण्हुनि में बग़ावत फैलाए गैर कानूनी कमु करियो, ॿियो वरी एॾी आकड़, अड़े वठी हलो ॿिन्हिनि खे थाणे ते त खेनि असीं था अशराफ़त सेखारियूं। सूबेदार जे इशारे ते सिपाहियनि अची मास्तर ऐं संदसि साथीअ खे वरितो ऐं खेनि कुटींदा माण्हुनि जे विच मां दीनादास्ती ईअं गेलींदा विया ॼण त वॾा के रूपोश जवाबदार हथ कया हुआ। माण्हू ॼण सरापजी विया। पुलिस ऐं शोधन खां कंहिं डप ड्राव जे बदिरां हिननि जे अखियुनि में बेएतबारी हुई, हैरत हुई। उहो सभु कुझु एतिरो तुर्त ऐं तकिड़ो थियो जो जेके माण्हू पर भरो बीठल हुआ तन खे त सम्झ में ई न आयो त थियो छा। जेके वेझा बीठल हुआ से बि दिलि मन हणी रहिया हुआ त विच में पवनि या न। जेसीं माण्हुनि में को रद्द अमल पैदा थिए उन खां अॻु मास्तर ऐं संदसि साथीअ खे पुलिस वारा धिकींदा गेलींदा लांडियुनि जे पुठियां हलिया विया। ओचितो हिकिड़े पीर मर्द खां थधो शुकारो निकिरी वियो ऐं हिन रुगो एतिरो चयो, अबा ॾाढे जी लठ खे ॿ मथा, सो लका पंहिंजे अखियूं ॾिठोसीं, पर बि अहिड़ो कहर, अहिड़ो अंधेर। कंहिं भुणको कढियो। माण्हू ॼण त उन भुणके जे इंतज़ार में हुआ। सॼे मेड़ में चुणबुण शुरू थी वई। उहे सरगोशियूं पहिरीं हल्कियूं हुयूं, पोइ ॾाढियां ॿुरण लॻियूं। हिकिड़े हमराह ॼण बेज़ार थी चयो, यार हैफ़ आहे असां ते जो हेॾो ज़ुल्म ॾिसी बि माठि रहियासीं। असीं भला छा था करे सघूं। ॿेलीअ मुड़सी करियूं त हलूं मेड़े जे माजिस्ट्रेट वटि, मन को इंसाफ़ थिए, को शहरी थिए ॾिठो। जंहिं विच में ॻाल्हि उछलाए विधी पोइ उहा ॻाल्होड़ो बणजण लॻी ऐं माण्हू हरे हरे थी माजिस्ट्रेट जे कैंप ॾांहुं वधण लॻा। नूरल बि पंहिंजे संगतियुनि सूधो माण्हुनि जे अंबु असां माजिस्ट्रेट जी कैंप पहुतो। हूअं त पुलिस जे हुड़ाइनि बाबति हिन घणियूं ई ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं, पर अॼु जेकी कुझु अखियुनि सां ॾिठो आई तंहिं हिन खे हैरत खां वधीक मुंझारे में विझी छॾियो। पुलिस त चोरनि, रहज़ननि ऐं खूनियुनि खे ॿधण लाइ हूंदी आहे। हिन ग़रीब मास्तर ऐं संदसि साथीअ सां उहा जुठ छो कयऊं। हिन उहो बि ॿुधो त वॾेरनि जी ज़रूरत ते हारियुनि नारियुनि खे पुलिस कूड़ा केस ठाहे ॿधी वेंदी आहे। हिन मास्तर वॾेरे जी कहिड़ी ॿिली मारी हुई जो पुलिस ईअं बछ करे आई हुई। हिन मास्तर त शायदि सभु ॻाल्हियूं सचियूं पिए ॿुधायूं। छा सची ॻाल्हि करण को ॾोह हो? भला उहो बग़ावत जो ॾोह छा थींदो आहे? छा सची ॻाल्हि खे त बग़ावत कोन था चवनि? ऐं हिन मौलवीअ मास्तर खे काफ़र छो चयो हूंदो? काफ़र त वाणियुनि खे सड़ींदा आहिनि। हीउ मास्तर त मुस्लिमीन थे ॾिठो। मतां शाह शहीद जूं ॻाल्हियूं करणु कुफर हुजे या हारियुनि नारियुनि जी ॻाल्हि करण में बि कुफर हुजे त कहिड़ो शक। हिन जी दिलि चयो त हू कंहिंखां उहे ॻाल्हियूं पुछी ॾिसे त केरु सचो हो केरु कूड़ो। माजिस्ट्रेट माण्हुनि जो हुल हंगामो ॿुधी पटेवाले खे मोकिलियो त ख़बर वठ त हीउ गोड़ छाजो हो। पर पटेवाले जो माण्हुनि जे मच्छर लाइ अंबो ॾिठो सो पाण ई सिजी वियो। अंदरि वञी साहब खे सॾे आयो। माजिस्ट्रेट ॿाहिरि निकितो त घड़ीअ लाइ माठ थी वई। हर को भाई त ॿियो को ॻाल्हि चोरे नेठि हिकिड़े अधड़ोट चापूं ॾाढ़ीअ वारे हमराह हिमत कई
ऐं हब कंदे सॼी ॻाल्हि सरबस्ती करे ॿुधाई। माण्हुनि अॻियां वरी सॼो मंज़र हुरी आयो त ॼण चिणिग वरी दुखी पई ऐं चओ ॿोल शुरू थी वियो। हेॾो अंधेर, हेॾो बेदाद, इंसाफ़ थियणु खपे। मजिस्ट्रेट का घड़ी ईअं बीठो रहियो। संदसि मुंहं ते फ़क़ति बेज़ारीअ जो तासुर हो। हेड़ा उड़िया थुड़िया अंबो हिन घणा ॾिठा हुआ। ही मेरा सेरा माण्हू, ही गोॾियुनि ऐं फाटल सुतणियुनि पातल कारा कोझा माण्हू, जन खे अलाए केतिरा भेरा 107 ऐं 110 में ॿधंदो रहियो। हिन बुण बुण कंदे चयो, वञूं वञूं मेड़ो ॾिसो, सरकार पाण ई इंसाफ़ कंदी। ऐं हू अंदरि वञण लाइ मुड़ियो। ओचितो नूरल जे वात मां लफ़्ज़ छुटी निकिता, इंसाफ़ न थियो त असीं पाण मास्तर खे थाणे तां छॾाए ईंदासीं। मुड़ुस मुड़ुस जो मटु आहे, सूबेदार हूंदो त पंहिंजे घर हूंदो। असीं शाह शहीद जे मेड़े ते अहिड़ो बेदाद थियणु न ॾींदासूं। उहे लफ़्ज़ ॿुधंदे अंबो ॼणो नए सिर चिड़ी पियो, मछिड़जी पियो। हिन कुंड खां हुन कुंड ताईं चहिरा लफ़्ज़ बणिजी विया। हाओ बिलाशक, ईअं ज़ुल्म सहबो त पाण वधीक शेर थींदा। हलो त थाणे ते हलूं, जेको भाड़ी थिए सो हितां ई मोट खाए। अंबोअ जो रवैयो ईअं ॻाल्हि मां ॻाल्हि कढंदे बदिलजंदो बिर थींदो वियो। मजिस्ट्रेट वरी बीही रहियो। मार, ही मेरा सेरा माण्हू त मुर्गो था मेड़ो फिटाइनि। हिन जी बेज़ारी हिरफ़त बणिजी वई। मॼाण को वॾो मलालो न मचे, उहो सोचींदे हिन चयो, बाबा इंसाफ़ ज़रूरु थींदो। ऐं पाण थो थाणे ते हलां। जे मास्तर ऐं संदसि हमरा बेगुनाह आहिनि त पुलिस खेसि छो ॿधंदी? पुलिस खे बि आख़िर कंहिं दाह ॾिनी हूंदी न। ख़ैरु हलो त ॾिसूं। मजिस्ट्रेट अॻियां, माण्हू पोयां। थाणे ताईं पहुचंदे माण्हुनि जो मेड़ जीअं पोइ तीअं वधंदो वियो। के माण्हू रुॻो तमाशे ॾिसण लाइ त के वरी तजसुस करण अची अंबोअ में शामिल थिया। थाणे जे ॿिनि अॻियां अंबो बीही रहियो, ॼण त थाणे ऐं पुलिस जे वेझाईअ खे न ओचितो ड्रेजारे विधो। मजिस्ट्रेट थाणे में सिधो सूबेदार जे कमरे में हलियो वियो। ॿाहिरि माण्हुनि जे अंबोअ में हिकु चुरंदड़ पुरंदड़ माठ छायल हुई। हिननि जे चुप बि पड़ाॾा हुआ। हिननि जे चुप में बि पड़ाॾा हुआ, उजाता, ग़ैर महसूस। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो तीअं तीअं उहे पड़ाॾा बि आवाज़ बणजण लॻा ऐं उन्हनि आवाज़नि जा नवां पड़लाव सूबेदार जे कमरे जे दीवारनि मां पार उकिरी सूबेदार ऐं मजिस्ट्रेट जे सरगोशियुनि ते छांइजण लॻा, ग़ालिब पवण लॻा ऐं सरगोशियूं शिकस्त खाई चुप थी वयूं। मजिस्ट्रेट मास्तर ऐं संदसि साथीअ खे साण करे ॿाहिरि आयो। मास्तर ऐं संदसि साथीअ खे उते ई छॾे हिकु नई बेज़ारीअ मां कदम खणंदो निकिरी वियो। माण्हू कुझु देरि हिन खे वेंदो ॾिसंदा रहिया। पोइ हिननि नए सिरे मास्तर ऐं संदसि साथीअ खे ॾिठो, जंहिंजा मुंहं सुॼी पिया हुआ। हू हैरान हुआ त संदन छोटकारो एतिरो तुर्त कीअं मुमकिन थी सघियो। पर माण्हुनि जो अंबो ॾिसी हिननि खे का ॻाल्हि सम्झ में अची वई। हिननि जे सुॼियल मुंहं ते हिकु नई निकोरी मुर्क फहिलिजी वई। उन मुर्क में हिकु नओं एतबार मोटी आयो, नओं एतमाद अची वियो। अंबोअ जा माण्हू बि मुर्की पिया। हिननि जे उन गॾियल मुर्क में बि हिकु नई ॼाण हुई, नओं एतमाद हो। मास्तर ऐं हिननि जे अहसास ऐं उन हिकु जहिड़ाई हिननि खां उहा ॻाल्हि बि विसाराए छॾी त पुलिस सां ज़ुल्म छो कयो। उन में कमदार ऐं मौलवीअ जो केतिरो हथु हो। हिननि लाइ ॼण वधीक पाइदार हक़ीक़त उहा हुई त हिननि गॾिजी बेदाद खे मुंहुं ॾिनो हो। उन अहसास हेठि जेको तेको पाण वधी मास्तर ऐं संदसि साथीअ सां भाकुर पाए मिलण लाइ आतो हो। नूरल जेॾी महिल बेअख़्तियार थी मास्तर खे भाकुर पातो त हिन खे मास्तर जे अखियुनि मां अणलखा लुड़क बि नज़र आया। उहो सोचण वक़्तु हिन खे उहो बि महसूसु थियो त ख़ुदि संदसि अखियूं बि आगमिजी आयूं हुयूं ऐं हिन जी निड़ीअ में का ॻंढ अटकण लॻी हुई। हू न मास्तर जे लुड़कनि जो छेदु करे सघियो ऐं न पंहिंजे उन अहसास जो।